अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां मुंहिंजो पंहिंजो काज़ी अब्दुल सत्तार ऐं अवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार काज़ी व्लॉग्स। जी हाँ दोस्तों, तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी, लख थोरा लख लाइक। दोस्तों जीअं त मां अव्हां सां गुज़िरियल तक़रीबन 20 ॾींहंनि खां पहिरियां हिकिड़ो वीडियो अव्हां ताईं दोस्तनि जे मूं शेयर कयो हुयो त राइस वारी जेका ॿनी जे हवाले सां, ऐं अल्हम्दुलिल्लाह उनजो लाभ थी वियो आहे। ऐं जेको आहे हाणे उनखे संभालणु ऐं संभाले जेको आहे माशाअल्लाह हाणे गॾायूं पिया। गॾाइण खां पोइ वरी जेको आहे थ्रेशर वारो जेको सिलसिलो आहे माशाअल्लाह, उहो थ्रेशर वारो सिलसिलो बि जेको आहे इंशाअल्लाह थी वेंदो। ऐं मां अव्हांखे ज़िक्र कंदो हलां त ज़ाहिर आहे ऐं पंहिंजी शइ आहे, पंहिंजो पान खे संभालणी थी पवे। ऐं हुन खां अलावा त दोस्तनि खे मां इहो ॿुधाईंदो हलां त मुंहिंजे जेको हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, शेयर कयो। Hey there. मुंहिंजा दोस्त Subscribe to my channel महिरबानी and also press this माशाअल्लाह। bell icon. बसि इन खां अलावा इंशाअल्लाह मुख़्तलिफ़ शहरनि जा टूर इंशाअल्लाह तक़रीबन 10 या 20 ॾींहंनि जे अंदरि अंदरि मुख़्तलिफ़ शहरनि जा टूर बि अव्हांखे ज़रूरु कराईंदुसि। अव्हांखे उहे बि शेयर कराईंदुसि। अव्हांखे बि तफ़रीह मुहैया कंदुसि। मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां वठी तक़रीबन मुल्तान खां वठी वेंदे ऐं बदीन, उमरकोट, ड्रहो, पंहिंजो ठठो, गुलारची, घारो, ॻाढ़ो, साखरो, इहे सभु जेके इलाइक़ा आहिनि सभु अव्हांखे मां रोज़ानो जेको आहे कंहिं न कंहिं शहर जी विज़िट ज़रूरु कराईंदो हलंदुसि। ऐं तक़रीबन 20 ॾींहं इंतज़ारु आहे। 20 ॾींहंनि खां पोइ हीउ कमु जीअं निकिरंदा इंशाअल्लाह, ऐं तव्हांखे पंहिंजे नएं हिकिड़ी नई किट में, नवे स्टाइल में अव्हांखे नज़र ईंदुसि अव्हां दोस्तनि ताईं। ऐं इहो ॿुधाइणु ज़रूरी हुयो, अव्हां दोस्त इहे ॻाल्हियूं शेयर करणु ज़रूरी हुयूं मुंहिंजा ताईं। त मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां त मुंहिंजे जेको हीउ व्लॉग ठाहिण जो जेको मतिलबु आहे त जीअं मां जेका बि एक्टिविटीज़ कयां ऐं जेको बि कमु कयां पंहिंजे दोस्तनि सां, पंहिंजे पीढ़ी प्यारनि सां, जेके मुंहिंजा चाहींदड़ आहिनि, मां उन्हनि ताईं इहे सभु ॻाल्हियूं शेयर कंदो हलां। त दोस्तो अगरि मूंखे अव्हां कंहिं बि वीडियो में अगरि तव्हां कमेंट न कयो आहे या शेयर न कयो आहे, या दोस्तो अगरि तव्हां मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब न कयो आहे त बराए महिरबानी मां तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश कंदो हलंदुसि त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हुन खां अलावा कमेंट कयो, कमेंट खां अलावा शेयर कयो ऐं वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा कयो। ऐं इहा तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी थींदी। पंहिंजे दोस्तनि में ज़िक्र कयो। ऐं मां अव्हांखे जेके मूं ड्रामा कया आहिनि तक़रीबन मां 1993 खां वठी हिन फील्ड में मां आयो आहियां, ड्रामा फील्ड में, जंहिंमें मूं खोड़ सारा इलाही स्टेज ड्रामा कया ऐं स्टेज ड्रामनि के अलावा टेलीफिल्मूं कयूं, टेलीफिल्मूं पाण डायरेक्ट बि कयूं आहिनि ऐं जेको आहे चैनल्स ते बि कमु कयो आहे। ऐं माशाअल्लाह हाणे अञा बि चैनल्स ते कमु हले पियो, उहे बि तव्हां दोस्तनि सां मां ज़रूरु शेयर कंदो हलंदुसि। त मुंहिंजा साईं, मां तॾहिं अव्हांखे चवां थो त मुंहिंजो जेको हीउ वीडियोज़ आहिनि उहे तव्हां बआसानी अव्हां ते जीअं पहुचनि त पूरो वीडियो ॾिसंदा करो ऐं जेको आहे न बेल आइकन जे बटन खे दॿायो त जीअं मुंहिंजी अचण वारी सारी वीडियो अव्हां ॾिसी सघो था। त मुंहिंजा साईं मां अव्हांखे ॾेखारींदो हलां त हीअ मुंहिंजी कुझु जेको आहे ॿनी जो जेको हीउ देरो खणी चयूं हुअसि, असीं खणी देरो हिन खे चऊं था। गॾायल आहे जेको आहे राइस जो इंशाअल्लाह, ऐं शाम या परी ते जेको आहे थ्रेशर अची वेंदी इंशाअल्लाह। वरी असां Hey there. Subscribe to my channel and also press this bell icon. त मुंहिंजा साईं तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी। मां अव्हां खां वठंदुसि इजाज़त। अल्लाह वाहिद।